सुप्रीम कोर्ट नेब तरमीमूं कलदम करार ॾियण ख़िलाफ़ हुकूमती अपीलुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। समूरनि धुरियुनि जे वकीलनि ऐं पीटीआई बानी जा दलील मुकमल थियण बाद अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। पीटीआई बानी वीडियो लिंक ज़रिए दलील ॾींदे चयो त नेब तरमीम बहाल थियण सां मुंहिंजे लाइ त आसानी थी वेंदी, पर मुल्क जो ॾेवालो निकिरी वेंदो। आऊं हाणे बि नेब खे भोॻियां पियो। मूंखे 5 ॾींहनि में सज़ाऊं ॾेई चूंडुनि खां ॿाहिरि कयो वियो। जस्टिस जमाल खान मंदोखेल पीटीआई बानी खे मुखातिब थींदे चयो त हालतूं एतिरियूं ख़राब आहिनि त पोइ अव्हां साथी सियासतदाननि सां वेही उन्हनि खे ठीकु करियो। जॾहिं बाहि लॻल हुजे त पोइ इहो नाहे ॾिसबो त पाणी पाक आहे या नापाक। सभ खां पहिरियां बाहि विसाइणु घुर्जे। चीफ जस्टिस चयो त खान साहब अव्हां 2 मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयो पिया। हिकु तरफ़ अव्हां एहतिसाब जी ॻाल्हि कयो पिया, ॿिए पासे एमनेस्टी बि ॾींदा आहियो। पीटीआई बानी चयो त असां कारे नाणे खे मेन स्ट्रीम में आणण लाइ एमनेस्टी ॾिनी हुई। चीफ जस्टिस चयो त ॻाल्हियुनि सां केतिरनि शयुनि जो हल कढी सघिजे थो। पीटीआई बानी खे जेल में एयर कूलर, टीवी, किताब ऐं ॿियूं सभु सहूलियतूं बि मिलियल आहिनि। वकीलनि ऐं माइटनि सां बि जेल में मिली रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई बानी जे क़ैद तन्हाई में रखण ऐं मुलाक़ातूं न करण वारा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। हुकूमत पीटीआई बानी सां मुलाक़ात कंदड़नि जी लिस्ट ऐं जेल में मिलियल सहूलियतुनि जूं तस्वीरूं बि जमा कराए छॾियूं। हुकूमत चयो आहे त पीटीआई बानी जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। अदालत मुनासिब सम्झे त पीटीआई बानी जे बयान ऐं हक़ीक़तुनि लाइ कमीशन जोड़े सघे थी। T20 वर्ल्ड कप में क़ौमी टीम जी अमेरिका ख़िलाफ़ बैटिंग जारी। पाकिस्तान जा 2 बैट्समैन 14 रन्स ते आउट। मोहम्मद रिज़वान ऐं उस्मान खान 3 रन्स ठाहे पवेलियन मोटिया। अमेरिका टॉस खटी पहिरीं फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। क़ौमी टीम पहिरीं मैच में कामयाबी लाइ पुरुमीद। क़ौमी इदारनि खे खांगाइण में साम्हूं दड़, रुकावटूं ख़तम। सरकारी इदारनि जे सरबराहनि ऐं बोर्ड मेंबर्स खे हटाइण जो अख़्तियार वफ़ाक़ी हुकूमत हवाले। सदर आसिफ अली ज़रदारी ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस बिजली विरहाईंदड़ कंपनी समेत सरकार जे समूरनि मातहत इदारनि ते लागू थींदो। ऑर्डिनेंस मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत बोर्ड नॉमिनेशन कमेटी जी सिफारिशुनि ते बोर्ड मेंबर्स खे हटाए सघंदी। सदर पारां जारी कयल ऑर्डिनेंस फौरी तौर लागू हूंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अॾावत वारे मंसूबे खे दुनिया जो सभ खां वॾो मंसूबो करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ पारां पैसा न ॾियण, मंसूबे में देर जो कारण करार। मुराद अली शाह चयो आहे त बोर्ड मुतासिरनि खे 21 लख घर ठाराए ॾिना वेंदा। बोर्ड मुतासिरनि लाइ 8 लख खां वधीक बैंक अकाउंट्स बि खोलिया विया आहिनि। हिन वक़्त ताईं बोर्ड मुतासिरनि जा 1.25 लख घर तामीर थी चुका आहिनि। घरनि जे मालिकनि खे मालिकाना हक़ ॾियण ते बि कमु करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां कयल वाइदा पूरा करे। पाकिस्तान में सीड़पकारनि खे महफ़ूज़ माहौल फराहम करे रहिया आहियूं। पाकिस्तान दुश्मननि विशाम में चीनी शहरनि ते हमिलो करे पाक चीन लाॻापा ख़राब करण जी कोशिश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बीजिंग में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन विच में मज़बूत लाॻापा आहिनि। पाकिस्तान चीन जे तजुर्बनि मां फ़ाइदो हासिल करे रहियो आहे। चीन थोरे अरसे में तमामु घणी तरक़ी कई आहे। पाक चीन दोस्ती जो मिसाल किथे बि नथो मिले। चीन जे दौरे ते मौजूद वज़ीर आज़म जूं चीनी सीड़पकारनि सां मुलाक़ातूं बि जारी। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस में वॾी अगभराई। घोटकी पुलिस अहम सियासी अॻवान जे घर ते छापो हणी संदसि गार्ड खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रीर मूजिब गिरफ़्तार जवाबदार शहीद नसरुल्लाह गडाणी क़त्ल
में मुलविस हुजण जो एतराफ़ बि कयो आहे। गिरफ़्तार जवाबदार जी निशानदेही ते वधीक गिरफ़्तारियुनि जा इम्कान। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर ऐं नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कलम धणिन जो एहतजाज। मीरपुर मां थियल कलम धणिन ऐं शहरनि जो एसएसपी ऑफिस आॾो सुबुह खां धरणो जारी। धरणे में शहीद नसरुल्लाह गडाणी जी अमड़ बि शरीक। कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रखण जो चिताव। नुसर फिरोज़ ऐं काज़ी अमन में बि कलम धणिन पारां एहतजाज कयो वियो। सिंध हाई कोर्ट अदालती रिपोर्टर्स के कोर्ट रिपोर्टिंग की इजाज़त ॾेई छॾी। रिपोर्टिंग बाबति सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि ऐं कानून ते अमल करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट चयो आहे त कोर्ट रिपोर्टिंग बाबति सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि ऐं कानून जो ख़्याल न रखण ते पेमरा खे कार्रवाईअ जो अख़्तियार आहे। महांगाई सटियल अवाम मथां हुकूमत हिकु भेरो ॿीहर बिजली किराए छॾी। माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में फी यूनिट ₹3.33 महांगो करण जो नोटिफिकेशन जारी। अघनि में वाध के इलेक्ट्रिक वापेदारनि ते बि लागू न हूंदी। सिंध हाई कोर्ट पारां तालीम खाते में ख़ाली पियल 52,000 जायूं 6 महीननि अंदर भरण जो हुकुम। 40 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जी मेरिट लिस्ट जल्द मुकम्मल करण जी बि हिदायत। सब्जेक्ट स्पेशलिस्ट और भर्ती थींदड़नि खे लाॻापियल ज़िले में 5 सालनि बदिरां 1 साल मुक़रर करण वारो शर्त मुअतल। सेक्रेटरी स्कूल एजुकेशन खे तौहीन अदालत जो नोटिस जारी। अदालत चयो त समूरी कार्रवाई 3 महीननि में मुकम्मल करे सुठी साख वारी थर्ड पार्टी ज़रिए भर्तियूं कयूं वञनि। मासूम ॿारनि खे ख़रीद करे अमरीका स्मगल करण जे इल्ज़ामनि हेठि गिरफ़्तार सारिम बर्नी शुरूआती जांच में ॾोह जो इतराफ़ करे वरितो। सारिम बर्नीअ जी घरवारी आलिया खे बि केस में नामज़द करण ते गौर। ज़रनि मूजिबि सारिम बर्नी आख़िरी अमरीका मुनक़िद कयल हया नाले ॿाड़ी खे वालदेन खां $10 लख एवज़ ख़रीद कयो हो। ॿाड़ी जा वालदेन इंतहाई ग़रीब आहिनि। बयान FIA बि रिकॉर्ड कयो आहे। अदालत सारिम बर्नी खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते FI हवाले करे छॾियो। मंसूराबाद भरिसां लिंग कांडाड़ींदड़ रोड हादसो। 2 औरतुनि ऐं 1 नींगर समेत 4 ॼणा फौत। अंबगोट वटि इंडस हाईवे ते कार ऐं शेज़ो गाॾी में टकर थियण सबबि 2 औरतुनि ऐं 1 नींगर समेत 5 ॼणनि मौके ते दम ॾेई छॾियो। इतला बावजूद पुलिस देर सां पहुती। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत तबाह थियल गाॾियुनि मां फौतुनि जा लाश कढिया। बदीन में पीर चौक लॻे तेज़ रफ़्तार कोस्टर कल्टी थियण जे नतीजे में 1 ॼणो फौत, 15 ज़ख़्मी। बदीन खां हैदराबाद वेंदड़ मुसाफ़िर कोस्टर सां पेश आयल हादसे में वेरसी कोल्ही मौके ते फौत थी वियो। 3 औरतुनि ऐं 1 ॿार समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ईद वेझो ईंदे ई सिंध में अगवा वारदातूं ऐं धाड़ा वधी पिया। फुरू ऐं चोरियूं बि रोज़ जो मामूल बणियल। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 2 नींगरनि समेत वधीक 3 ॼणा अगवा। कानपुर मां धाड़ेलनि ख़लीफ़नि वारे खूह मां रिक्शा ड्राइवर आसिफ सेठार खे मुबैना तौर अगवा करे विया। कश्मीर मां बि सब्ज़ी विकिरो कंदड़ 2 बोरियत नींगर शबीर सोलंकी ऐं अमानत सोलंकी अगवा। वारसनि खां ₹1 करोड़ भुंग तलब। कंदकोट वेझो इंडस हाईवे ते 3 ॼणनि खे अगवा करण जी कोशिश। मज़ाहमत ते 3 ॼणा बाज़ मोहम्मद मीराणी, दाद ऐं जावेद मीराणी ज़ख़्मी। धाड़ेल सामान फुरे फरार। वारसनि जो धरणो। टंगवाणी वेझो ॻोठ हुज़ूर बख़्श बिजाराणी में बि चोरीअ जी कोशिश। चोरनि जी फायरिंग में भाॻियो मुमताज़ बहलकाणी सख़्त ज़ख़्मी। लाड़काणे वेझो पुलिस ऐं मुबैना मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजी विया। 2 एहलकार ज़ख़्मी। पुलिस मूजिबि रशीद वगण थाणे जी हद में मुक़ाबले दौरान 2 ॾोहारी मारिजी विया, जिन जी सुञाणप दादलो डेपर ऐं सरताज डेपर तौर थी आहे। 2 ॾोहारी कंपर वेझो भावंड लाखा जा रहवासी आहिनि।
मुक़ाबले दौरान अहलकार आमिर ख्वावड़ ऐं अब्दुल हक नारे जो ज़ख़्मी थी पिया। कोटडेजी में रेवेन्यू ऑफिस से एंटी करप्शन जो छापो। रेवेन्यू अमले से मिली भगत करे रिकॉर्ड में हेराफेरी करने के इल्जाम हेठि एक जणो गिरफ्तार। एंटी करप्शन सखर की टीम कार्रवाई करे मोहम्मद खान सोडड़ो के गिरफ्तार करे वरितो। एंटी करप्शन अमलदारन जो चवणु आहे त गिरफ्तार जवाबदार मथा कोटडेजी तालुके जे झंडो में रेवेन्यू रिकॉर्ड में हेराफेरी जो केस दाख़िल है। तलहार में 5 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल शागिर्दियाणी किरन हथ अदालत में पेशी पास सेफ हाउस मुंतकिल। वार्ड नंबर 7 मिल्स कॉलोनी जी रहवासन इंटर जी शागिर्दियाणी 17 सालन जी किरन लेल खे अगवा ॼाणायो वियो हो। 6 ॼणनि ख़िलाफ़ अगवा जी एफआईआर बि दाख़िल थी हुई। पुलिस शागिर्दियाणी खे कोर्ट में पेश कयो। अदालत जे हुकुम ते सेफ हाउस मुंतकिल। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। काज़ी अमन कोटड़ी मांझंद हिस्सनि में न्यू सैदाबाद झोल सकरंड ऐं गाजीखोड़ में वसकारो। शाहपुर चाकर मनहड़ो कंडियारो उडेरोलाल दौलतपुर खडड़ो ऐं आसपास में तेज़ हवा सां गॾु बरसात पई। अंबनि जे बाग़नि खे कापारी धक। हवा सबबि दुकाननि जा छपरा उॾामी विया ऐं साइन बोर्ड किरी पिया। खैरपुर के म्यूनिसिपल मुलाज़िमनि केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ भारतीय अदाकारा ऐं ताज़ो लोकसभा जूं चूंडूं खटींदड़ कंगना रनावत के एयरपोर्ट की सिक्योरिटी एहलकार चमाट बहाए कढी। भारतीय मीडिया मूजिब अदाकारा कंगना रनावत के चंडीगढ़ एयरपोर्ट ते एक औरत एहलकार मुबैना तौर हारिन जी बेइज्जती करण ते चमाट हई। कंगना चंडीगढ़ खां नई दिल्ली वञी रही हुई त वाक़ियो पेश आयो। ऐं गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे। जहिड़ियूं सिटूं सड़जींदड़ संजय सुरीले शाइर इसाक राय जे विछोड़े के 30 साल मुकमिल। इसाक राय के वरसी जे मौक़े ते सिंध जे सकाफ़त खाते तोड़े अदबी तंज़ीमुनि विसारे छॾियो। किथे बि तक़रीब न थी।